बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज असांजी जो टॉपिक है वो है प्रोनाउन जो लास्ट काइंड यानी रेसिप्रोकल प्रोनाउन ज़मीर मुबादला। ज़मीर मुबादला छा हूंदो आहे यानी सेंटेंसिस जे अंदर असांखे एक्शन ऐं रिलेशनशिप ज़ाहिर कंदो आहे यानी कोई कम या उन जो पाण में वास्तो तालुक़ ज़ाहिर कंदो आहे। हाणे हिन जे अंदर असां वटि बाय एग्जांपल आहिनि जेके ॿ वर्ड यूज़ थींदा आहिनि कॉमनली ईच अदर हिक ॿिए सां, वन एन अदर हिक ॿिए जी। हाणे अचो ॾिसो हिन में चए थो दे लव ईच अदर, उहे हिक ॿिए सां प्यार कनि था। हाणे हिन जे अंदर यानी एक्शन भी आहे रिलेशनशिप भी आहे। एक्शन कहिड़ो आहे लव यानी प्यार करणु। हाणे रिलेशनशिप कहिड़ो आहे ईच अदर यानी हिक ॿिए सां। यानी जेको एक्शन भी आहे रिलेशनशिप भी आहे, ॿई शयूं असांखे ज़ाहिर थो करे दे लव ईच अदर, उहे हिक ॿिए सां प्यार कनि था। यानी हिन में असांजो एक्शन भी अची वियो ऐं उनजो तालुक़ भी अची वियो। तालुक़ कहिड़ो थियो उहे यानी उहे त असांजा दे माना उहे यानी ईच अदर हिक ॿिए सां प्यार कनि था। हिन में लव असांजो एक्शन वर्ब आहे ऐं जेको ईच अदर असांजो जेको रिलेशनशिप ज़ाहिर करे थो। हाणे नेक्स्ट जेको असांजो उन खां बाद में आहे वन एन अदर। दे रेस्पेक्ट वन एन अदर, उहे हिक ॿिए जी इज़त कनि था। हाणे हिन में असांजो जेको सेकंड जेको एग्जांपल में असां यूज़ कयोसीं दे रिस्पेक्ट वन एनदर। हाणे हिन में जेको रिस्पेक्ट आहे असांजो उहो एक्शन आहे यानी कम थिए थो। हाणे उन खां बाद में आहे वन एनदर हिक ॿिए जी। दे रिस्पेक्ट वन एनदर, उहे हिक ॿिए जी इज़त कनि था। हाणे रेसिप्रोकल प्रोनाउन यानी ज़मीर मुबादला जेको असांजो उनखे चइबो आहे जेको सेंटेंसिस जे अंदर असांखे कोई कम खे बि ज़ाहिर करे ऐं उनजो वास्तो यानी तालुक़ खे बि ज़ाहिर करे। हाणे इन जे अंदर असां अॼु ॿ एग्जांपल सिखंदा त हिकिड़ो ईच अदर हिक ॿिए सां, ॿियो वन एन अदर हिक ॿिए जी। हाणे पहिरें एग्जांपल में असां पढ़ियोसीं दे लव ईच अदर, उहे हिक ॿिए सां प्यार कनि था। यानी हिन सेंटेंसिस जे अंदर असांजो एक्शन भी आहे ऐं रिलेशनशिप भी आहे। एक्शन असांजो लव आहे यानी वर्ब आहे ऐं ईच अदर यानी असांजो रिलेशनशिप आहे यानी उन सां तालुक़ वास्तो आहे, मुबादला आहे यानी हिक ॿिए सां वास्तगी खे ज़ाहिर करे थो। उन खां बाद में आहे दे रिस्पेक्ट वन एन अदर, उहे हिक ॿिए जी इज़त कनि था। हिन में भी असांजो जेको एक्शन यानी वर्ब भी आहे ऐं उन खां बाद में रिलेशनशिप भी आहे हिक ॿिए सां। यानी पहिरें सेंटेंसिस में लव, ॿिए में रेस्पेक्ट, इहे असांजा एक्शन यानी वर्ब आहिनि, इहे के कम थियनि था। ईच अदर ऐं वन एन अदर असांजा जेको रेसिप्रोकल प्रोनाउन आहिनि जेके असांजा वास्ते यानी तालुक़ खे ज़ाहिर कनि था। हे हुयो असांजो रेसिप्रोकल प्रोनाउन जेको असां काइंड्स ऑफ प्रोनाउन जो लास्ट काइंड्स पढ़ियोसीं। असां हाणे जेको नेक्स्ट लेक्चर आहे उन में असां वर्ब यानी पढ़ंदासीं फेल छा आहे ऐं उन खां बाद में असां वर्ब जा काइंड्स भी पढ़ंदासीं यानी क़िस्म। नेक्स्ट उम्मीद त हे तव्हांखे लेक्चर सम्झ में अची वियो हूंदो ऐं असांखे लाइक भी कयो, कमेंट्स भी कयो। ऐं उन खां अलावा जेकॾहिं तव्हांखे का झिझक आहे या का तव्हांजी राय आहे त अञा हिन लेक्चर खे असां बहितर नमूने सां पेश कयूं या का ॻाल्हि सम्झ में न आई आहे त काइंडली जेको असांखे असांजे चैनल ते छा कंदा तव्हां मैसेज जे ज़रिए ॾेई छॾंदा त जेको हीअ हिन में असांखे हीअ ॻाल्हि सम्झ में न आई आहे या जेकॾहिं असां हिन लेक्चर में का नयों क़िस्म जो जेको काइंड खणी अचूं त यानी को नओं तरीक़ो खणी अचूं जीअं तव्हांखे ईज़ीली तरीक़े सां सम्झ में अचे। उम्मीद आहे त तव्हां हिनखे लाइक भी कंदा, शेयर भी कंदा